डॉलर मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ओपन मार्केट में डॉलर एक धक में 9 रुपया 11 पैसा महंगो थी 240 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर 12 रुपया महंगो थियण बाद 250 रुपयनि में विक्रो थियण लॻो। माशी माहिरनि मूजिब डॉलर जो रेट मुक़रर करण जो अख्तियार एक्सचेंज कंपनियुनि खे ॾियण बाद डॉलर महंगो थियो आहे। इसहाक डार जे फैसलनि सां पाकिस्तान खे नुक़सान पहुतो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी नाणे वारे वज़ीर इसहाक डार ते तनक़ीद। मीडिया सां ॻाल्हाईंदे मिफ्ताह इस्माइल चयो त हुकूमत IMF जूं सख़्त शर्त मञण ते राज़ी थी चुकी आहे। इसहाक डार IMF खां सवाइ हलण जी कोशिश कई, जंहिं जो पाकिस्तान खे नुक़सान पहुतो। ख़बर नाहे इसहाक डार खे छो वापसि आंदो वियो। पाकिस्तान में हिक नंढी एलिट समूरा फ़ैसिला कंदी आहे। अहिड़े क़िस्म जे निज़ाम खे ख़त्म करणो पवंदो। नून लीग जो हिसो आहियां, पर ईंदड़ चूंडुनि में हिसो न वठंदुसि। APR चेयरमैन आसिम अहमद चयो आहे त मुल्क जे माशी सूरतहाल इंतिहाई नाज़ुक मोड़ ते बीठल आहे। आमदनी में शॉर्टफॉल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। टैक्स उगाड़ी में बि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पेशावर में तक़रीब खे ख़िताब कंदे APR चेयरमैन चयो त कोशिश आहे त टैक्स शॉर्टफॉल ख़त्म करे मुक़रर कयल हदफ़ हासिल कयूं। फवाद चौधरी की आधी रात को सड़कों पर घुमाया जाता है, एक अदालत से दूसरी अदालत, और हालत तो यह है कि हाई कोर्ट एक दफा नहीं 3 दफा लाहौर हाई कोर्ट कहती है कि उनको पेश किया जाए, और लाहौर हाई कोर्ट के जो फैसला है, जो हुक्म है, उसको भी हवा में उड़ा दिया जाता है। उनको घसीट कर अदालत में पेश किया गया जैसे कि कोई बहुत बड़ा दहशतगर्द हो। निजाम की बदसूरती देखें कि उसी दिन खबर लगती है कि राव अनवार जैसे कैरेक्टर भी बनाते अदालतों से बाहर आते हैं, और फवाद चौधरी जैसे सियासी कारकुन उनके ऊपर चादरें डालकर हथकड़ियों में जकड़कर वो अदालतों के अंदर जाते हमें नजर आते हैं। यह है निजाम की बदसूरती। जनाब चेयरमैन, ये जो चादर थी ना, ये वो चादर है जिससे उन्होंने निजाम को ढांपा हुआ है। हमने ये देखा, तारीख का सबक है कि आप अगर जोर जबरदस्ती से अक़लियत को मुसलत करेंगे अक्सरियत पर, तो उसके नतीजे अच्छे नहीं निकलेंगे। फवाद चौधरी जे गिरफ्तारी खिलाफ सेनेट इजलास में PTI मेंबर्स जो एहतजाज। पीपल्स पार्टी जे बैरमंतुंगी ऐं PTI जे सैफुल्ला अबड़ो में ॾंदचक। शहजाद वसीम चयो त फवाद चौधरी खे अहिड़ी रीति गिरफ़्तार कयो वियो जीअं दहशतगर्द हुजे। हिकिड़े ॾींहुं राव अनवार खे आज़ाद कयो वियो, ॿिए ॾींहुं फवाद चौधरी खे गिरफ़्तार कयो वियो। इलेक्शन कमीशन जो कमु सियासतदाननि ते केस दाख़िल कराइण न, पर इंसाफ़, साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण आहे। परदेही ममरनि वारी मुमलकती वज़ीर हिना रब्बानी ख़र चयो आहे त पाकिस्तान सरहदुनि ते शिकताण जे हक़ में नाहे। नथा चयूं त सरहदुनि जे ॿिन्ही पासनि ते लाश किरनि। सेनेट इजलास में सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान ॻाल्हाईंदे हिना रब्बानी ख़र चयो त पाकिस्तान में अक़लियतुनि खे मुकमिल मज़हबी तहफ़्फ़ुज़ हासिल आहे, पर भारत में अक़लियतुनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। भारत जी नाकारी रवैये बावजूद पाकिस्तान अमुन जे दग ते हलणु चाहे थो। LOC ते पाक भारत विच में शिकताण में घटिताई आई आहे। गुड्डू जी ट्रांसमिशन लाइन्स में ट्रिपिंग सबब 23 जनवरी ते समूरे मुल्क में बिजली जो तारीख़ी ब्रेकडाउन थियो। NTDC बिजली ब्रेकडाउन ते शुरूआती जांच रिपोर्ट तवानाई वारी वज़ारत खे जमा कराए छॾी। रिपोर्ट मूजिब 23 जनवरी ते सुबुह जो फ्रीक्वेंसी जी ख़राबी थी, जंहिं सबब 500 kV ट्रांसमिशन लाइन्स ट्रिप थी। ट्रिपिंग जे करे NTDC के इलेक्ट्रिक जो सिस्टम मुतासिर थियो ऐं 11,356 मेगावाट बिजली सिस्टम मां आउट थी वई। बुनियादी फॉल्ट गुड्डू जी ट्रांसमिशन लाइन्स में आयो। मंगना, तरबेला ऐं वारसिक में बि केतिराई भेरा ट्रिपिंग थी। इक़्तिसादी राबता कमेटी सिंध जे बोर्ड मुतासिरनि खे कणक जी बिज जी फराहमी लाइ 8 अरब 53 करोड़ रुपया फराहम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। टेक्निकल सप्लीमेंट्री ग्रांट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि खे ॾिनी वेंदी। कमेटी पारां 54 दवाउनि जूं क़ीमतूं मुक़रर करण ऐं हिक दवा जी क़ीमत वधाइण जी बि मंज़ूरी ॾिनी। इजलास में हाला ब्लॉक में तेल ऐं गैस जी ॻोल्हा ऐं पैदावार लाइ लीज़ में वाध जी बि मंज़ूरी ॾिनी वई।
सिंध हुकूमत पारां कराची में औरतुनि लाइ पिंक बस सर्विस शुरू करण जो ऐलान। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिला। शर्जील मेमर चयो आहे त 1 फरवरी खां कराची में पिंक बस सर्विस जी शुरूआत कई वेंदी। पिंक बस में रुगो औरतूं ऐं छोकिरियूं सफ़र करे सघंदियूं। शर्जील मेमर पारां 29 जनवरी खां सखर में बि पीपल्स बस सर्विस शुरू करण जी हिदायत। सिंध में स्कूल ज़बून आहिनि, मरम्मत नथी थिए, फर्नीचर न आहे। सिंध हुकूमत अरबे रुपया किथे ख़र्च करे रही आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सरकारी स्कूलनि जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस सलाहुद्दीन पंवर जा रिमार्क्स। अदालत रिमार्क्स में चयो त स्कूलनि में इमारत ऐं सहूलियतूं न हूंदियूं त तालीम कीअं बहितर थींदी। अदालत जो डीईओ सखर खां स्कूलनि जा अंग अखर ऐं सहूलियतुनि जा तफ़सील पेश करण जो हुकुम। लाॻापियल डीसीज़ ऐं वास्तेदार अमलदार बि 1 मार्च ते तलब। सिंध हाई कोर्ट शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर सां लाॻापियल कॉलेजिस में 2 सालनि जी डिग्री ख़तम करण जो हुकुम ॾेई छॾियो। लाॻापियल 71 कॉलेजिस में 2 सालनि बदिरां 4 सालनि वारी ग्रेजुएट डिग्री कराइण जो हुकुम। वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो खे कसमनामो जमा कराइण ऐं अमल दरामद कराइण जी बि हिदायत। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स में चयो त शाह लतीफ यूनिवर्सिटी सां लाॻापियल 71 कॉलेजिस में 70,000 ॿार पढ़नि था, जिन खे जारी डिग्रियूं ॾिनियूं पयूं वञनि। यूनिवर्सिटी पाकिस्तान या दुनिया में रैंकिंग में कहिड़े नंबर ते आहे? वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो अदालत खे जवाब न ॾेई सघियो। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति पुलिस जी रिपोर्ट ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। गुम थियलनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जा सफ़री दस्तावेज़ ऐं हिरासती मरकज़नि जी रिपोर्ट तलब। जस्टिस नेमतुल्लाह फलपोटो रिमार्क्स में चयो त कुझु शहरी 10 सालनि खां गुम आहिनि। जेआईटीज़ मां के बि नतीजा न निकिता आहिनि। पुलिस गुम थियल शहरनि जो पतो लॻाइण में छो नाकाम आहे? मंजूराबाद भरिसां एनटीडीसी जे 500 केवी जी लाइन जो थंभो किरण वारे मामले में गिरफ़्तार 2 जवाबदार लॉकअप मां फरार। पुलिस हिरासत मां जवाबदार लतीफ़ पठान ऐं बशीर मंगणहार खाणूर थाणे जे लॉकअप मां फरार थी विया। पुलिस में थरथरो गुज़िरियल ॾींहुं 500 केवी जो थंभो किरण बाद 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। टे ॾींहं अॻु ॾहरकी जी अदालत मां ज़मानत बाद गिरफ़्तार थियल ॻोठाणो मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस पारां सोबत शहर खे आदिलपुर थाणे जी हद में मुक़ाबले में मारण जी दावा। सोबत शहर 3 ॾींहं अॻु ॾहरकी जी अदालत मां ज़मानत बाद ॿाहिरि निकितो हो त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो हो। सेवण वेझो मबैना कार इल्ज़ाम हेठि नौजवान पत्थर हणी बेदर्दीअ सां क़तल। जाड़े ढोरो इलाइक़े मां नौजवान असद अली नुहाणी जो तशद्दुद थियल लाश मिलियो। पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे पत्थर हणी क़तल कयो वियो आहे। वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। छाछर वेझो 2 औरतुनि मुबैना तौर आपघात करे छॾियो। 2 जा खूह मां लाश हथ। ॻोठ उमीद अली रिंद में नारी समीना भील खूह में टपो ॾेई मुबैना तौर ज़िंदगी जो अंत आंदो। ॻोठ अड़बड़िया समेजा में खूह मां 35 वरनि जे छता समेजो जो लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त 2 नारियुनि घरां कावड़जी आपघात कयो आहे। जांच जारी आहे। सिंधेड़ी भरिसां दरगाह लाइक़ पीरवासी नीगर हलण फिलण खां लाचार। वारसनि पारां पोलियो जो शख़्स ज़ाहिर। 8 वरनि जे बिलाल टोमकीअ जे वालिद अज़ीम मीडिया खे ॿुधायो त नीगर हलण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। शक आहे त खेसि पोलियो आहे। फोकल पर्सन डॉक्टर रशीद मरी चयो त नीगर ते फौरी जिस्मानी मासूरीअ जा असर लॻनि था। पोलियो जो सैंपल वठण लाइ सिहत खाते खे लिखियो आहे। अदाकारा महविश हयात ऐं कुबरा खान ख़िलाफ़ एतिराज़ जोॻो मवाद हटाए छॾियो आहे। पीटीए कराची जी अदालत में जवाब जमा कराए छॾियो। अदालत पुछाणो कयो त गुज़िरियल ॿुधणी ते मवाद हटाइण जी हिदायत कई हुई, उन जो छा थियो? जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त अदाकारा महविश हयात जो बयान रिकॉर्ड कयो आहे। कुबरा खान जो बयान रहियल आहे।
गंबट जे सोनार की बाज़ार में पोरित जे घर के बाहि लगी वई। पुलिस पारां घर धणीअ जे भाउ ते बाहि ॾियण जो इल्ज़ाम। बाहि सबब मोहन लाल जे घर में पयल समूरो सामान सड़ी वियो। पुलिस मूजब घर मालिक मोहन लाल जे भाउ अमेश कुमार नशे जी हालत में घर के बाहि ॾिनी। ॿिन्ही में तकरार हलंदड़ आहे। अफगानिस्तान में रत जमाईंदड़ थधि सबब 175 माण्हू फौत थियण जी तस्दीक। 70,000 ढोर बि मरी विया। अफगान न्यूज़ एजेंसी मूजिब अफगानिस्तान में गर्मी पद काटू 28 डिग्री सेंटीग्रेड ताईं किरी चुको आहे। बर्फबारी सबब रस्ता बंद हुअण करे ज़िंदगी जो कारहवार बि मुअतल आहे। पाकिस्तान क्रिकेट टीम जो कप्तान बाबर आज़म ॿियो भेरो आईसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर करार आईसीसी ऐलान करे छॾियो। बाबर आज़म साल 2022 में 9 वनडे मैचेस में 3 सेंचुरियन ऐं 5 जी मदद सां 679 रन ठाहियूं। भारतीय बैट्समैन सूर्या कुमार यादव T20 जो बहितरीन रांदीगर करार।